ब्रेकिंग न्यूज़ ऐं वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पारां गॾियल क़ौम जे अमन जथनि जी आलमी ॾियारी ते पैगाम जारी कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो चवणु हो त आलमी बिरादरी सां गॾिजी गॾियल क़ौमुनि जे अमन जथनि जो ॾिहाड़ो मल्हाए रहिया आहियूं। पुरअमन ख़ुशहाल ऐं मुस्तक़िम दुनिया लाइ अमन जथनि जो किरदारु अहम आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो त पाकिस्तान अमन जथनि समूरी दुनिया में गॾियल क़ौमुनि जे 48 मिशन में ख़िदमतूं अंजाम ॾेई रहियो आहे। 181 पाकिस्तानी फ़ौजियुनि आलमी अमन ऐं सलामती लाइ पंहिंजी जान क़ुर्बान कई। संदसि चवणु हो त आलमी बिरादरी अमन ऐं सलामती खे बरक़रार रखण लाइ पंहिंजी मौजूदगी ज़ाहिर करे। हुन चयो त गॾियल क़ौमुनि जे अमन फ़ौज जो अंग तेज़ीअ सां वधंदड़ चैलेंजिस मूजिबि बीणो कयो वञे। वज़ीर आज़म चयो आहे त वालारियल कश्मीर गॾियल क़ौमुनि जे मञियल तकरारी इलाइक़ो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया मूंखे ताज़नि वाक़िअनि खां पोइ कश्मीर तकरार जो मुंसिफ़ाणो हल यकीनी बणिजी वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो त अमन मिशन खे वधीक मज़बूत बणाइण लाइ कोशिशुनि में पाकिस्तान जी हिमायत जो अज़्म कयूं था। अहम ख़बर नाज़रवान सां शेयर करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पारां गॾियल क़ौम जे अमन जथनि जे आलमी ॾिहाड़े ते पैगाम जारी कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो चवणु हो त आलमी बिरादरी सां गॾिजी गॾियल क़ौम जे अमन जथनि जो ॾिहाड़ो मल्हाए रहिया आहियूं। पुरअमन ख़ुशहाल ऐं मुस्तक़िम दुनिया लाइ अमन जथनि जो किरदारु अहम आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो त पाकिस्तान अमन जथनि समूरी दुनिया में गॾियल क़ौमुनि जे 48 मिशन में ख़िदमतूं अंजाम ॾेई रहियो आहे। 181 पाकिस्तानी फ़ौजियुनि आलमी अमन ऐं सलामती लाइ पंहिंजी जान क़ुर्बान कई। संदसि चवणु त आलमी बिरादरी अमन ऐं सलामती खे बरक़रार रखण लाइ पंहिंजी मौजूदगी ज़ाहिर करे। हुन चयो त गॾियल क़ौम जे अमन फ़ौज जो अंग तेज़ीअ सां वधण चैलेंजिस मूजिबि बीणो कयो वञे। अहम ख़बर आहे असां सां शेयर करे रहिया आहियूं। अपडेट कंदा हलूं त वज़ीर आज़म चयो त वालारियल कश्मीर गॾियल क़ौमुनि जो मञियल तकरारी इलाइक़ो आहे। ताज़नि वाक़िअनि खां पोइ कश्मीर तकरार जो मुंसिफ़ाणो हल यकीनी बणिजी वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो त अमन मिशन खे वधीक मज़बूत बणाइण लाइ कोशिशुनि में पाकिस्तान जी हिमायत जो अज़्म कयूं था।